अल्लाह रब्बुल आलमीन कुरान में तो फरमाए, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। अजीब अंदाज में अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो, हिकड़े मोहब्बत भरे अंदाज में, ए दुनिया जा इंसानो, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। तोखे केड़ी शय रब्बे करीम जी ज़ात खां गाफिल करे छडियो आ, जो रब रहमान के भुलायो वेठो आ। असा के रब रहमान दुनिया में पैदा कयो पंहिंजी इबादत जे लाइ, पंहिंजी इताअत जे लाइ। दुनिया जी मुख्तसर जिंदगी, बिल्कुल मुख्तसर जिंदगी। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में तो फरमाए, फी यौमिन कान मिक़दारुहु 50 अल्फ सना। क़यामत जो हिकड़ो ॾींहुं 50,000 साल जो हूंदो। 50,000 साल जो हिकड़ो ॾींहुं। 50,000 जे साल जे मुकाबले में दुनिया की जिंदगी 50 साल, 60 साल, 70 साल। हाँ तवा हिसाब करे दिसो, 50,000 साल के मुकाबले में दुनिया की 50 साल हिकड़ो मिनट वनी थे तो। 60 साल उम्र 2 मिनट, 70 साल उम्र 3 मिनट। हाँ इं समझो तो असा दुनिया में हिकड़े मिनट या 2 मिनट या 3 मिनटन के लिए आया है। अगर असा ये 2-3 मिनट रब जी इताअत में गुजारींदासीं, अरबी मोहम्मद मुस्तफा जी गुलामी कंदासीं, कुरान जी ताबेदारी, नफ्स शैतान ते हमलो करे रब के राजी कयोसीं, महबूब नबी के राजी कयोसीं, जन्नत वारो रस्तो इख्तियार कयोसीं, कामयाबी वारो रस्तो इख्तियार कयोसीं, दुनिया आखिरत में कामयाब थी वेंदासीं। पर जे असां ये 2-3 मिनट रब जी नाफरमानी में गुजारियासीं, न कुरान जी ताबेदारी, न अरबी मोहम्मद मुस्तफा जी गुलामी, नफ्स शैतान जी गुलामी होंदी, तो मुझे अजीज दोस्तों असा दुनिया आखिरत में नाकाम थी वेंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन दो फरमाए कुरान मजीद में, वहदैनाहुन नजदैन। असा इंसान के बरस्ता ॾिनासीं, नेकी वारो रस्तो, हिदायत वारो रस्तो, जन्नत वारो रस्तो, रोशनी वारो रस्तो, कुरान जी ताबेदारी वारो, अरबी मोहम्मद मुस्तफा जी गुलामी वारो। इन रस्ते के इख्तियार करे हलंदासीं, दुनिया आखिरत में कामयाब थी वेंदासीं। ॿियो रस्तो शैतान ऐं नफ्स जी गुलामी वारो रस्तो, नाफरमानी वारो। जे असां रब जी नाफरमानी कंदासीं, महबूब नबी जी नाफरमानी कंदासीं, दुनिया आखिरत में बर्बाद थी वेंदासीं। असां दुनिया में मुख्तसर वक्त जे लाइ आया आहियूं, लिदूलिल मौत। जेका शय पैदा थी आहे इन जे मथां मौत जो हमलो थींदो। वबनू लिल खराब, जेका शय ठही आहे इन जे मथां फनायत ईंदी, इन जे मथां बर्बादी ईंदी। असां इंसान मौत खां गाफिल आहियूं। या रोजाना इंसान के मौत सॾजी करे, अनल मौतुल लज़ी उफर्रिकु बैनल अखी वल अखवात। या मौत रोजानो थी चवे, ओ दुनिया में रहन वारा इंसान तू मौत खां गाफिल आ। मां उहा मौत आहियां जो मां भाइरनि खे भेनरनि खां जुदा करे छॾींदी आहियां, भेनरुनि खे भाइरनि खां जुदा करे छॾींदी आहियां। या मौत रोजाना इंसान के दी चवे, अनल मौतुल लज़ी उफर्रिकु बैनल उम्महाति वल बनात। मां उहा मौत आहियां जो अबे अम्मा के औलाद खां जुदा करे छॾींदी आहियां, औलाद के अबे अम्मा खां जुदा करे छॾींदी आहियां। या मौत रोजाना इंसान के दी चवे, अनल मौतुल लज़ी उखर्रि बद्दियार वल कुसूर। मां उहा मौत आहियां जो सुठे भले बंगलन के हवेलिन के मां वीरान करे छॾींदी आहियां। तव्हां ॿुधंदा हूंदव जीअं चवंदा आहिनि साईं फलाणो जिंदा हो, उन जी औताक आबाद हुई, उन जो घर आबाद हो, उन जा बंगला आबाद हा, उन जी हवेली आबाद हुई, पर वफात करे तो सब शइ वीरान पई आहे। हा हा, या रोजानो मौत असांखे ऐलान करे दी चवे, अनल मौतुल लज़ी उखर्रि बद्दियार वल कुसूर। ओ दुनिया में रहण वारा इंसान मौत जी तैयारी करे वठ, कब्र जी तैयारी करे वठ, आखिरत जी तैयारी करे वठ। मां उहा मौत आहियां जो सुठे भले बंगलन के वीरान करे छॾींदी आहियां, खराब करे छॾींदी आहियां। हा हा, इहा मौत रोजाना असांखे ऐलान करे दी चवे, अनल मौतुल लज़ी उअम्मिरल क़ुबूर। ओ दुनिया में रहण वारा इंसान मां उहा मौत आहियां जो कब्रिस्ताननि खे आबाद करे छॾींदी आहियां। हुयो केर कब्रिस्तान में पहिरीं? कोई इंसान दफन न हो। हाणे वञो लखन जी तादाद में, करोड़न जी तादाद में ये कंहिंजा हमला आहिनि? मौत जा हमला आहिनि। रोजानो मौत थी चवे,
अनल मौतुल्लज़ी वअम्मिरल क़ुबूर, मां मौत जी तैयारी करे वठ, कब्र जी तैयारी करे वठ, आखिरत जी तैयारी करे वठ। मुझे अजीज दोस्तों, असा मुख्तसर जिंदगी जे लाइ दुनिया में आयासीं, रब के भी राज़ी कयूं, अरबी मोहम्मद मुस्तफ़ा के भी राज़ी कयूं, ऐं हिन क़ुरान जो चयो वठूं, दीदार कयो हिन क़ुरान जो जंहिंजे करे असां गॾु थिया आहियूं। रब जी ज़ात में उम्मीद आहे त रब अॼु असांखे माफ़ करे छॾियो। साईं जन फरमायो क़ुरान मजीद जे दीदार में सवाब ही सवाब। असां हिन ज़मीन ते वेठा आहियूं, पट ते वेही करे रब जो क़ुरान ॿुधण आया आहियूं, या क़ुरान जी मोहब्बत खणी आया आहियूं, उलमा जी मोहब्बत खणी आया आहियूं। रब जी ज़ात में उम्मीद आहे रब असांखे माफ़ कंदो, ऐं इहा ज़मीन क़यामत जे ॾींहुं रब रहमान जे हुज़ूर में असांजे हक़ में सिफारिश बि कंदी। सुभान अल्लाह चओ। सलाह शरीफ पढ़ो बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान मजीद में वाज़े अल्फाजन में तो फरमाए, कुल्लु मन अलैहा फानी व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। हर नफ्स ते मौत जो ज़ाइको चखणो आहे। दुनिया फनायत जो घर आहे। जेका भी शइ असांखे दुनिया में नज़र थी अचे, कुल्लु मन अलैहा फानी व यबका, सभु शइ फना थी वेंदी, तबाह थी वेंदी। व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम, रहंदी त रब रहमान जी ज़ात बाक़ी रहंदी। रहो केरा दुनिया में जो असां रहण आया आहियूं, ॿिन्हिनि जहाननि जो सरदार, नबियनि जो सरदार, आमना जो लाल महबूब ज़ुल जलाल अरबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं नबीअ जी तारीफ़ मां रब रहमान जो क़ुरान भरियो पियो आहे। जिथों क़ुरान खोलींदो महबूब नबीअ जी तारीफ़ तारीफ़ वाखाणी वाखाण शान लिखी पई आहे। हा, जंहिं नबीअ जे करे रब रहमान आसमाननि जो निज़ाम हलायो, जंहिं नबीअ जे करे ज़मीननि जो निज़ाम हलियो, जंहिं नबीअ जे करे रब रहमान 1,24,000 अंबिया अलैहिस्सलाम मोकिलिया, जंहिं नबीअ जे करे रब रहमान जन्नत जो निज़ाम हलायो, जन्नम जो निज़ाम हलायो, जंहिं नबीअ जे करे दुनिया आख़िरत जो निज़ाम हलायो, उन महबूब नबीअ खे रब रहमान फरमायो, इन्नका मय्यितुन व इन्नहुम मय्यितून। ओ मुंहिंजा महबूब नबी, तूं भी दुनिया में हमेशा न रहंदे, मौत जो हमलो तो महबूब नबीअ जे मथों भी थींदो। मौत तो महबूब नबीअ खे भी ईंदी। काॾे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जहिड़ा जवान, हज़रत उमर फारूक जहिड़ा जवान, हज़रत उस्मान जहिड़ा जवान, हज़रत अली जहिड़ा जवान। हा, असां त मुख़्तसर ज़िंदगी जे लाइ दुनिया में आया आहियूं। वॾा वॾा सरकश दुनिया में आया, वॾा वॾा जाबिर दुनिया में आया। रब रहमान जो क़ुरान उन्हनि जी सरकशी खे बयान थो फरमाए। क़ौम आद ॾे नज़र कयो, क़ौम समूद ॾे नज़र कयो। क़ुरान थो फरमाए जेके दावा पिया कनि, मन अशद्दु मिन्ना कुव्वा, केरा असांखां वधीक ताक़तवर। रब रहमान जी ज़ात जे मुक़ाबले में लही आया, रब रहमान जे मुक़ाबले में लही आया। न रब खे मञूं, न तौहीद क़बूल कयूं, न नबियनि जी क़दर कयूं। रब रहमान क़ुरान में थो फरमाए, कज़्ज़बत समूद व आदुम बिल क़ारिया, फअम्मा समूद फअहलिकू बित्ताग़िया, व अम्मा आदुन फअहलिकू बिरिहिन सरसरिन आतिया, सख़्ख़रहा अलैहिम सबअ लयालिन व समानियत अय्याम हुसूमन फतरल क़ौम फ़ीहा सरआ कअन्नहुम आजाज़ु नख़लिन ख़ाविया फ़हल तरा लहुम मिन बाक़िया। क़ौम आद ॾे नज़र कयो, क़ौम समूद ॾे नज़र कयो। ख़ुदा जो कसम जंहिंजी कुवत खे रब रहमान जो क़ुरान तो बयान फरमाया, अलम तर कैफ़ फ़अल रब्बुका बिआद इरम ज़ातिल इमाद अल्लती लम युख़लक़ मिस्लुहा फ़िल बिलाद व समूद अल्लज़ीना जाबु सख़्र बिल वाद।
रब रहमान क़ौम समूद जी ताक़त के बयान कंदे फरमाए दो एडा ताक़तवर एडा बहादुर एडी कुवत हुई जेके पहाड़न के तराशे करे पंजा घर बनाईंदा फरमाए दो महबूब नबी जेडी मल मा रब जे मुकाबले में लही आया मा कमुल हाकिमीन सा मुकाबलो कयो फरमाए दो मा तूफानी शक्ल में अजाब नाजिल करे सबिन के तबाह बर्बाद हलाक करे छॾियो फरमाए दो फहल तरा लहुम मिन बाक़िया मुंहिंजा महबूब नबी मा रब रहमान के हिकड़े के भी कोन छॾियो ओ जेके तकबर पिया कनि दावा पिया कनि मन अशद्दु मिन्ना कुवा ताक़त असां वटि फौज असां वटि असलो असां वटि रब रहमान केरु थींदो आहे जे रब खे असां अकेलो मञो फरमाए दो महबूब नबी उन्हनि जो अंजाम हे थो जो क़ुर थो फरमाए कअन्नहुम आजाज़ु नख़लिन ख़ाविया दुनिया में लाश ईअं पिया जीअं खजीअ जा सुकल थुड़ पिया हूंदा रहियो केरु आहे दुनिया में रब जी ज़ात खे राज़ी कयूं ज़ालिम फिरौन ॾे निहारियो ओ जेको खुदाई जो दावा पियो करे मां नथो चवां रब रहमान जो क़ुर थो फरमाए ॿुधो क़ुर मुंहिंजे रब फरमायो अॼु असां तव्हांखे रब रहमान जो क़ुर ॿुधाइण आया आहियूं फरमाए थो फहशर फनादा फक़ाल रब्बुकुमुल आला फहशर फनादा हा ज़ालिम फिरौन पंहिंजे लश्कर खे थो चवे मां तव्हांजो वॾो रब आहियां फहशर फनादा फक़ाल अना रब्बुकुमुल आला चवे पियो मां तव्हांजो रब आहियां खुदाई जो दावा कया रब रहमान जी ज़ात जे मुकाबले में आयो वरी बी जगह ते तो फरमा दो वजावजना बिबनी इस्राईल अल बहर फातबाहुम फिरऔन व जुनूदुहु बग़यन व अदवा फरमाए दो मां रब रहमान जे मुकाबले में आयो हां मां रब जे मुकाबले में आयो हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुकाबले में लही आयो ज़ालिम फिरौन फरमाए दो मां रब जो अजाब जुम्बश में आयो ज़ालिम फिरौन के लश्कर समेत पानी में मां बोड़े छॾियो ज़ालिम कारून खजाने ते वडाई पियो करे चए थो खजाने समेत जमीन में गर्क कयो मां बुधो कुरान तॾहिं थो फरमाए दो अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ओ रब रहमान थो जो फरमाए दो सारे दुनिया के मारींदो थो अजा पाण हमेशा जिंदा हुआ या रब जी ताकत असां रब खे राज़ी कयूं जो मक़सद जे लाइ दुनिया में आया आहियूं तॾहिं तो कुरान तो फरमाए ॿुधो कुरान मुंहिंजे रब फरमाए तो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून असां दुनिया में रब जी नाफरमानीअ जे लाइ न आया आहियूं रब खे नाराज़ करण जे लाइ न आया आहियूं अचो त रब जे कुरान खां पुछा कयूं रब असांखे छाजे करे पैदा फरमायो आहे फरमाए तो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून ओ मुंहिंजा बाना मां रब तोखे पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे मां रब खे राज़ी करे वठ वरी बी जगह ते तो फरमाए ॿुधो कुरान फरमाए दो या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम ओ दुनिया जा इंसानो मुंहिंजा महबूब नबी मुंहिंजे बानन खे ॿुधा दुनिया जा इंसानो रब रहमान जी इबादत कयो साईं असां छाजे करे रब जी इबादत कयो फरमाए तो अल्लज़ी खलक़कुम इन करे जो असांखे इंसान रब कयो बाबा असांखे इज्जत कंहिं ॾिनी आहे 18,000 मखलूक जो सरदार बनाए वलकद करमना बनी आदम बिला शुबा असां इंसान खे इज्जत वारो बनायोसि या रब असांखे इज्जत ॾिनी आहे उन रब खे राज़ी कयूं जेको रब 24 कलाक पंहिंजे बाननि खे सॾे थो ओ मुंहिंजा बानो मां रब खे राज़ी कयो
मां नथो चवां रब रहमान जो कुरान दो फरमाए बुधो कुरान मुझे रब फरमायो फरमादो वकाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम ओ मुझा बाना मुके सॾ कंदे मां रब जो वाइदो आहे त जीअ सां जवाब ॾींदो साईं सुभान अल्लाह त चओ वॾे आवाज़ सां जो सुभान अल्लाह एॾो वॾो मजमुआ पर सुस्ती लगी पया बुलंद आवाज़ सां जो सुभान अल्लाह सहाबा मुझे महबूब नबी जे खिदमत आलिया में आया हन